नाज़रीन मेरे को ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं सभ खां पहिरीं असीं तमामु जेके मुल्क में सिंध में ॾेही तोड़े परॾेही में रहंदड़ जेके असां जी सिंध टीवी जी 10 सालगिरह जी असीं उन्हनि खे मुबारकबाद पेश करियूं। त जीअं त सिंध टीवी पंहिंजे सफ़र जा 10 साल पूरा कया आहिनि, सभिनी असां जेके पूरे मुल्क खे ऐं ॿाहिरि मुल्क में रहंदड़ जेके बि सिंध टीवी जा ॾिसंदड़नि या उन्हनि सभिनी खे असीं 10 सालगिरह जी मुबारकबाद पेश था करियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त सिंध टीवी मीरपुर ख़ासि डिवीज़न समेत सॼे मुल्क या ॿाहिरिनि मुल्कनि ताईं जेके बि इशू थिया आहिनि सभ खां पहिरीं उन्हनि खे हाईलाइट कयो आहे। हिते चाहे मीरपुर ख़ासि डिवीज़न जा वकीलनि जा मसइला हुजे, चाहे हिते बलोच बिरादरीनि सां ज़्यादतियूं हुजनि, चाहे हिते सिविल अस्पताल जे अंदरि सिविल सर्जन या MPA जो पाण में झगड़ो हुजे, उन खां अलावा जेके बि मीरपुर ख़ासि जा इशू थिया हुजनि, मलाखड़ा हुजनि, मेला हुजनि या भगत सनत राम जो जेको मेलो हुजे, उन खां अलावा जेके बि नंढा वॾा इशू थिया हुजनि या हिते माण्हुनि सां ज़्यादतियूं थी हुजनि या शादी पली में ॿ जेके हिंदू जेके क़तल थिया हुआ या उन्हनि खे मारिया विया, उन्हनि जा जवाबदार गिरफ़्तार न थिया हुजनि, सिंध टीवी सभ खां पहिरीं उन्हनि जा इशू खया आहिनि। उन सिंध टीवी जे करे आवाम जो आवाज़ु थी उभरी आहे। अॼु सिंध टीवी जा ॾिसंदड़ माण्हू जेके आहिनि हर जॻह ते असांखे पाण फ़ोनूं करे मुबारकबाद था पेश कनि। ऐं असां सभ खां पहिरीं सिंध टीवी जी 10 सालगिरह जे मौक़े ते डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब खे, सेठ अजीत साहब खे, उन सां गॾु गॾु सभ खां वधीक जेको आहे कंट्रीब्यूशन जेको न्यूज़ डायरेक्टर आहे शोएब कुरैशी, उन खां अलावा शिफ्ट इंचार्ज डेस्क कारे जेके बि कमु कंदड़ माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते जेका सिंध टीवी जी पूरी टीम आहे, सभु मुबारकबाद जे लाइ कनि। छाजे करे त सिर्फ़ु रिपोर्टरनि जो कमु न हूंदो आहे, रिपोर्टर त पंहिंजो रिपोर्ट ठाहे मोकिलींदा आहिनि, मगर अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि, नंढनि नंढनि जे इलाइक़नि जा इशू आहिनि या जेके क़बाइली इलाइक़नि जा इशू आहिनि, उन्हनि खे हाईलाइट कनि था, जंहिंजे करे सिंध टीवी जे ॾिसंदड़नि माण्हुनि खे पारां बि असांखे जेके वॾी मोट मिले थी। अॼु सिंध टीवी हर झर झंग ॻोठनि जा मसइला हुजनि, किथे जा मसइला हुजनि, सभ खां पहिरीं कया आहिनि। अचो त उन हवाले सां हितां जे चूंडियल नुमाइंदनि, हितां जे सियासी समाज जे अॻुवाणनि, हितां जे फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल करियो त हुननि जो छा चवणु आहे। सिंध टीवी जी 10 सालगिरह आहे, उन्हनि जे हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। 1 अक्टूबर ते सिंध टीवी जे 10 सालगिरह आहे, उन हवाले सां सिंध टीवी जो जेको बि किरदारु आहे उन हवाले सां तव्हांजो छा चवणु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं त सालगिरह जो मौक़ो आहे सिंध टीवी चैनल जो, ऐं तमामु घणी मुबारकबाद पेश करियां थी सिंध टीवी चैनल खे, उनजी सॼी टीम खे। ऐं हक़ीक़त इहा आहे कि हुन सिंध टीवी जेको आहे तमामु कामयाबी सां जेको आहे पंहिंजो इहो सफ़र तइ कयो आहे 10 सालनि जो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेका मुंहिंजी परसेप्शन आहे उन में मूं इहो ॾिठो आहे त जॾहिं बि को चैनल तरक़ी ॾांहुं गामज़न हूंदो आहे त कंहिं न कंहिं कंट्राडक्शन में थोरो या घणो कुझु अर्से जे लाइ या घणे अर्से जे लाइ उहो कंट्राडक्शन में ज़रूरु ईंदो आहे, कंहिं न कंहिं टकराव जी कैफ़ियत थिए थी। पर सिंध टीवी जे लाइ ॾाढो इतमाद सां चई सघंदसि कि हुन तमामु हिकिड़ो वक़ार सां इहो सफ़र तइ कयो आहे।
उन में न सिर्फ़ु समाजी पर सियासी मसइलनि खे जेको आहे उजागर कयो आहे। पूरी सिंध जी जेका आहे कुंड कुर्छ में जेको आहे इहा तमामु घणो मक़बूल चैनल रहियो आहे। सिहत खां वठी एजुकेशन खां वठी जिथे का ज़्यादती थी उन खे बि उन्हनि अहिड़े सुहिणे नमूने सां उजागर कयो आहे कि असां जेके नुमाइंदा आहियूं असांजी रहनुमाई बि घणो करे आहे सिंध टीवी जे कंहिं न कंहिं इशू खणण जे करे तमामु घणी रहनुमाई थी, जंहिंमें असांखे ख़बर पई त असांखे किथे कमी आहे, किथे कोताही आहे, असांखे किथे कीअं हलणु घुरिजे। अच्छा, उन खां वधीक जेको आहे जेका असांजे लाइ हिकिड़ी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे उहा इहा आहे कि सभिनी खां पहिरीं छो त असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलोंग था कयूं ऐं असांजे लाइ जेको क़ीमती असासो असांजी जेका अज़ीम लीडर हुई असांजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, त उन जी शहादत ते जेको आहे सभिनी खां पहिरीं जेको आहे सिंध टीवी उहो वाहिद चैनल हो जंहिं उनखे ख़िताबु ॾिनो शहीद राणी जो। न थी वियो आहे कि मुख़्तलिफ़ चैनल्स जेको आहे अञा मुख़्तलिफ़ ख़बरूं पिया हलायूं कि किथे मारजण जो, किथे क़तल जो या अहिड़े क़िस्म जा। ऐं शहीद राणी जो लक़ब ॾेई हिकिड़ो हुन असांजी जेको आहे पब्लिक जी जज़्बात जी तमामु घणी सुठे तरीक़े सां अक्कासी कई ऐं अॼु बि असांखे उहो यादि आहे। ऐं इहा शइ असां ते हिकिड़ो इमेज असां ते एॾो सुठो वेठल आहे सिंध टीवी जो, उन पूरो हफ़्तो मल्हायो शहीद राणी जे हफ़्ते सां उहो मल्हायो। ऐं मूंखे यादि आहे उहो ख़ुदि असां प्रोग्राम अटेंड बि कया, असां उन में स्पीचिस बि कयूं, असांखे हिकिड़ो फोरम ॾिनो उन वक़्त में। तमामु घणे ॾुख जी कैफ़ियत हुई असांजी ऐं उन में इहो कोन हो कि बाक़ाइदा प्लान को प्रोग्राम थियनि हा ऐं असांखां उहो कोन पिए थी सघियो, पर इहो आहे सिंध टीवी असांखे उहो फोरम ॾिनो ऐं असां उन्हनि में पंहिंजे जज़्बात जी भरपूर अक्कासी करे सघियासीं। पंहिंजी शहीद राणी खे ख़िराज तहसीन पेश करणु, ख़िराज अक़ीदत पेश करणु, जेके पंहिंजा जज़्बात हुआ। ऐं उन खां अलावा मूंखे यादि थो पवे त सिंध टीवी जेको आहे मतिलबु इन हिसाब सां इहो आहे कि हुन पंहिंजी हुन सिर्फ़ु चैनल जे हिसाब सां न पर हिकिड़ी पब्लिक सां गॾु बि पब्लिक वारो बि किरदारु अदा कयो। उन खां अलावा जेको आहे ॾुखे जेके मरहला आया, ॾुखिया वक़्तु आया, ख़ासि तौर ते सैलाब वारे ज़माने में मूंखे ॾिसण यादि थो पवे त उन्हनि पंहिंजो हिकिड़ो सेल बि क़ाइमु कयो। त हक़ीक़त आहे मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त असां वटि अहिड़ा सिंधी चैनल आहिनि जेके एतिरो वक़ार सां सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजो सिर्फ़ु चैनल हलाइणु कोन्हे, पर हक़ीक़त आहे कि उहो जेको हिननि जो रोल हुजणु घुरिजे उनखे भरपूर तरीक़े सां उन्हनि अदा कयो आहे। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पीपल्स पार्टी जा सेनेटर आहे सेठ हरीराम किशोरीलाल अचोदो हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। सिंध टीवी जी जेका 10 सालगिरह आहे 1 अक्टूबर त अचो हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा चवणु सर, सिंध टीवी जी 10 सालगिरह 1 अक्टूबर आहे, सिंध टीवी खे तव्हां कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं नज़ीर पवन साहब तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त हमेशह असांजा तव्हां प्रोग्राम अटेंड कयो था ऐं जेको तव्हांजो अमलो हुननि जो शुक्रगुज़ार आहे। ऐं उन सां गॾु गॾु ऐं तव्हांखे सिंध टीवी जे 10 साल मुकमल थियनि ते मुबारकात पेश कयां थो। सिंध न्यूज़ जो जेको रहियो आहे उहो सभ खां वधीक किरदारु जेको आहे बीबी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं शहीद थी हुई उन ॾींहुं आउं सम्झां थो कंटिन्यूस हफ़्ते खां वधीक थी वेंदो त इहो चैनल उन ते तमामु घणो हाईलाइट थियो सॼे सिंध में। ऐं उन हिसाब सां बि असां तव्हांखे सलाम पेश कयूं था त असांजी राणी जी यादगिरी में तव्हां एॾी वॾी लेवल जी खयूं ऐं सॼे सिंध ॾिठो पिए, पर 24 कलाक तव्हांजो चैनल ते जेको हलियो पिए उहो बीबी जूं पुराणियूं यादूं या जेके शहादत ताईं उहो सभु तव्हां ज़िक्र कयो पियो। उन सां गॾु उनजो तव्हांजो वॾो थोराइतो आहे त शहीद राणी खे जीअं तहिड़े नमूने सां तव्हां शहादत खां पोइ सॼो सिंध जंहिंखे नमूने सां हलायो
बचपन खां वठी आख़िरी ताईं उहो जेको हुनजो ॾेखारिया नज़ारा ऐं जंहिंमें इन में असां बीबी खे त असां वही लिया आहे पर उनजूं यादगिरियूं यादि ताज़ियूं कयूं ज़माने में। साईं हमेशह सिंध टीवी जो सुठो किरदारु रहियो आहे ऐं पॉज़िटिव रहियो आहे ऐं आउं इहो ई चाहियां थो त असांजा साफ़ी बिरादरी बि इहो सम्झनि, सभिनि साफ़ी बिरादरनि हुन हमेशह इहो किरदारु पंहिंजे पंहिंजे सां था कनि, पर आउं चवंदो आहियां किरदारु उहो जो हक़ीक़तनि ते मुबनी हुजे। हिकिड़ो चए त हिकिड़े खां पुछो वञे त छा आहे हक़ीक़तनि मुबनी, त सिंध गवर्नमेंट तमामु वॾी लेवल जी कोशिशि कई आहे त बाबा नान मुस्लिम सां नान सभिनी ते, चाहे ईसाई हुजे चाहे हिंदू हुजे चाहे कंहिं बि बिरादरी सां जेके नान मुस्लिम आहे उनजी रहनुमाई कई आहे, कोशिशि बि कई आहे। पर हालात जेके ॾिसो पिया मुल्क जा अमन अमान जा, उन हिसाब सां बि मुस्लमाननि सां बि थींदा रहिया आहिनि, पर उन सां गॾु हिंदुनि सां बि ज़्यादतियूं आहिनि, उनजो अज़ालो बि थींदो रहियो आहे ऐं कोशिशि कयूं पिया उनखे वधि में वधि क़ानूनी शिकिल ॾेई वञूं त अहिड़े नमूने सां कोई हिननि ते अहिड़े इशूज़ तयारु कयूं। जीअं सिंध गवर्नमेंट में 2000 मखसूस कयूं आहिनि हिंदू जूं सीटूं। मखसूस मक़सदु इहो मक़सदु कोन्हे, फोर्स साॻी हूंदी जेकी पुलिस फोर्स आहे, उनमें 200 वैकेंसियूं रखंदा। जीअं एॾा एॾा मंदर आहिनि या हीअं मंदरनि जे लाइ कैमराऊं हणियूं पिया वञनि, हिते बि अहिड़ो को मसइलो त यकदमि ख़बर पइजी वञे। मतिलबु तव्हां हक़ीक़त जी ॻाल्हि कयो था, उनमें को नो डाउट आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे। जिते अगरि का मुंहिंजी कोताही आहे तव्हां उनजी निशानदेही कंदा त थी सघे तव्हां उनजी कोताही खे दूरि कया ऐं हक़ु मतिलबु ॿुधण जी सघ हुजे ऐं उन ते कोशिशि कजे कि असांजी का कोताही आहे, तव्हांजो फ़र्ज़ु आहे असांखे कोताही ख़ुदि ॿुधायो त साईं तव्हांजी हीअ कोताही आहे, त असांखे पाण ख़ुशी थींदी हुन कोताही ॿुधाईंदा असांजी, त असां पाण खे इम्प्लीमेंटेशन कंदासीं, कोशिशि कंदासीं त उहो कोताही दूरि करे सघूं। ऐं वरी बि तव्हांखे सिंध टीवी 10 साल गुज़रण ते मुबारकबाद ऐं नज़ीर साहब तव्हांजो थोराइतो आहियां ऐं तव्हांजे अमले जो जिन हमेशह अहिड़े टाइम ते जॾहिं बि हुते हूंदो आहे त तव्हां मूंखां इंटरव्यू वठंदा आहियो, रहनुमाई बि कंदा आहियो त बाबा हीअ मसइला आहिनि, हल कयो, महिरबानी। तव्हांजी मीडिया में अचण खां पोइ मां हिते आयो आहियां, तव्हांजी थोराइतो आहियां त तव्हां इन इशू खे हाईलाइट कयो। इलाज लाइ असां वटि पैसा एतिरा कोन्हनि जो हिन ॿारनि जो इलाज करो। सिंध सां अहिड़ी जिंद अड़ी जो ॿिया सभु नारा विसरी विया। सिंध टीवी जा ॾिसंदड़ भाइरो अव्हां खे सिंध टीवी जी इहा 10 सालगिरह मुबारक हुजे। सिंध में हज़ारे मसइला आहिनि ऐं सभी मसइलनि खे सिंध टीवी जंहिं ज़रूरत ऐं हिमत सां पंहिंजे क़ारीन ऐं पंहिंजे सामीन जे अॻियां आंदो आहे। उन मां हिकिड़ो मिसाल ॾियां त असांजी शादिया मरी भेण जेका आहे उनखे ऐं अधे रोशन जुणेजा साहब खे बि मिरपो ख़ास ऐं सागड़ रोड जो एतिरो माना उल्को कोन आहे जिते जेके उते जा मुंतख़ब ऐं चूंडियल मेंबर बि आहिनि या उन्हनि खे घुरिजे त माना उहे उन्हनि में को पंहिंजो रोल प्ले कनि। पर सिंध टीवी तमामु वॾे तफ़सील सां उहे खॾा, उहे खोबा, उहे ताज मरी जे ॻोठ जे भर पासे वारा इलाइक़ा उनखे निर्वाह कयो वेंदे माना ॿोबी स्टाफ खां वठी करे सांगड़ जे शुगर मिल खां वठी करे और ते जेको पेरूमल जो जेको मोड़ आहे, कंडियारी आहे, सिंधड़ी ताईं, त उते माना मिरपो ख़ास ऐं सांगड़ जे विच में जेको सफ़र आहे 1.25 कलाक वारो, उहो 3 कलाकनि में कीअं थो माना तय कजे।
अहिड़ा सवे मसइला जेके पाणी जे हवाले सां या ॿोॾूं जॾहिं आयूं त ॿोॾनि जे हवाले सां सिंध टीवी माना वॾे हिमत ऐं ज़रूरत सां उन्हनि जा नुमाइंदा, उन्हनि जा जेके फोटोग्राफर आहिनि या उहे उन्हनि जी जेका टीम आहे उहे माना सरज़मीन ते वञी करे उन्हनि जेके उहे मसइला हल कया, उहो मसइला पेश कया, उन्हनि खे जस ॾियण खां सवाइ रही कोन थो सघिजे। अञा बि उमेदु करे सघिजे थी त सिंध टीवी खे माना हिन मौक़े ते वरी बि नए सिरे सां अॻिते जा पंहिंजा प्लान मुतारिफ़ करणु घुरिजनि। उन में सिंधी सोसाइटी खे माना वधीक छा चइजे त मुक़ाबले जे दौर में कीअं अॻिते वधाइजे ऐं जेके असां ख़ुशूसन असांजी ज़रई सोसाइटी जा जेके मसइला आहिनि, चोराकारियूं आहिनि या मसइलनि नशो मनशियात आहे या मसइलनि असांजूं इस्पतालूं, असांजा स्कूल, असांजा इदारा तबाह थिया पिया आहिनि, उनखे बहितर बनाइण जे लाइ वधीक महिनत सां इहे शयूं जेकॾहिं आॾो आणींदासीं त इनशा अल्लाह अज़ीज़ इहो सिंध जी बि ख़िदमत थींदी, सिंधी माण्हुनि जी बि ख़िदमत थींदी ऐं तारीख़ में बि इन इदारे जो असांजे डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब ऐं उन्हनि जी सॼी टीम जो जेको आहे सो इहो किरदारु कॾहिं बि फरामोश करण जहिड़ो कोन रहंदो ऐं हमेशह ॻायो ऐं वॼायो वेंदो। ये में रही आहे तालका नाज़िम बि तव्हां रहिया आहियो, ज़िले नाज़िम बि तव्हांजो रहियो आहे, हिन वक़्तु तव्हां MP आहे, पर तव्हां सांगड़ लाइ कहिड़ियूं तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं आहिनि? रोडनि जी तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे, बदअमनी ते चोट चढ़ियल आहे, माण्हुनि जो दाऊं लॻी पियूं। जीअं त पोइ बरसातनि खां पोइ हिते सांगड़ ज़िले जो इंफ्रास्ट्रक्चर तमामु तबाह थी वियो आहे, ख़तमु थी वियो आहे ऐं रोडनि जी हालत तमामु ख़स्ता ऐं ख़राबु आहे ऐं ज़िले सांगड़ जा पूरा रोड जेके आहिनि ख़तमु थी चुका आहिनि। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका आहे 5 साल पोयां बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई, हींअर बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ख़ुसूसी तौर ते असांजे सांगड़ ज़िले खे को पैकेज ॾियण लाइ, रोडनि लाइ को पैसो रखण लाइ, रोडनि जा कमकार करण लाइ तयारु ई कान आहे। छो त इन करे तव्हां ॾिसो हूंदो त जो सॼे सिंध जो फंड 2-3 ज़िलनि में खणी वञी ख़र्चु कयो वियो आहे। सिर्फ़ु सॼी सिंध जो फंड जेको आहे हिकिड़े पासे खणी असांजे ज़िले खे जेको आहे पोइते कयो वियो आहे। रोड जी हालत आहे, इहो त को धड़ी सां ई कोन्हे हिन रोड जो। खान रे मेरे लट्टू लाड़ो भाई बना रे मेरा बहन मारो रे नल के बेचारा ने। 1 अक्टूबर ते सिंध टीवी जी 10 सालगिरह जी सिंध टीवी 10 सफ़र में अची वई आहे। उन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो सिंध टीवी जी रिपोर्टिंग या सिंध टीवी जो किरदारु छा आहे? मां भायां थो त असांजा जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि में सभिनी मां मुंहिंजे ख़्याल में सिंध चैनल खे असांजो सिंध जो अवाम ॾाढो पसंदि थो करे। उनजो सबबु इहो आहे, हिकिड़ो त तव्हां ॿाहिराड़ीअ खे कवरेज पिया ॾियो। असांजे ॿाहिराड़ीअ में असांजे आबादीअ जो 70-75% थो रहे ऐं उन्हनि मिसकीननि बेपहुच ग़रीब अवाम खे जेका तव्हां कवरेज था ॾियो, हुननि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं था पहुचायो। इन जे करे ई शायदि मुंहिंजे ख़्याल में सिंध टीवी जेको आहे सो तमामु घणी मक़बूल आहे, न फ़क़ति सिंध में पर जेके सिंधी आबादी असांजे पाकिस्तान खां ॿाहिरि थी रहे, दुबई थी रहे या सऊदी अरब थी रहे या अमेरिका थी रहे या किथे बि रहनि था, उहे बि शौक़ सां था ॿुधनि, छो जो हुननि खे पंहिंजे मुल्क जो पाकिस्तान जो हाल अहिवाल हिन चैनल जे थ्रू मिले थो। ऐं मां हिन चैनल खे त सम्झंदो ई पंहिंजो चैनल आहियां।
उनजो सबबु इहो आहे जो संदसि मालिक डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु असांजे लाड़काणे जो आहे ऐं लाड़काणे जी मिटी त हूअं ई अज़ीम माण्हू पैदा कया आहिनि उन्हनि मंझां हिकु डॉक्टर साहिबु आहे ऐं अलाह साईं खेसि वॾी हयाती ॾिए ऐं वाक़ई बि तमामु भलो कमु पियो करे हुन जूं जेके ख़िदमतूं हुन कंहिंखां बि लिकियल कोन्हनि अवाम चाहे थो त असांजा मसइला जेके आहिनि आला ऐवाननि ताईं पहुचाया वञनि जीअं त हे जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे ऐं हाणे जीअं त इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया तमामु वॾी तरक़ी कई आहे ऐं जॾहिं माण्हू मायूस थो थी वञे त पोइ सवाइ हिकिड़ो प्रेस क्लब जो दर ऐं टीवी चैनल जे ॿियो कुझु बि कोन थो बचे ॾिसो त माण्हू कीअं प्रेस क्लबुनि जे ॾाढो बुख हड़तालूं था कनि ऐं जेके चैनल उन अवाम जे मसइलनि खे खणनि था त लामहाला उहे चैनल ई कामयाबु आहिनि न ऐं तव्हांजो सिंध टीवी वाक़ई बि सचपच थो मां ॻाल्हि कयां त वाक़ई बि कामयाबु इन लिहाज़ सां आहे जो सिंध जे ॿाहिराड़ीअ जी सिंधी अवाम जी या तोड़े जेको बि हुजे पाकिस्तान जा चारई सूबा आहिनि असांजो चारई भार सूबा आहिनि सभिनी जी ॻाल्हि कयो था त इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं ॿाहिराड़ीअ खे कवरेज था ॾियो ऐं उन्हनि जो हक़ बि आहे छो जो हू वीचारा असांखां शहरी माहौल खां परते था रहनि शहर में त यूनिवर्सिटियूं आहिनि कॉलेज आहिनि सभु इस्पतालूं वॾा इदारा ॻोठनि में आहे छा न रोड आहे न रस्तो आहे न बिजली आहे न पाणी आहे उन्हनि जा मसइला जॾहिं मथे ताईं पहुचनि जागीरदारनि सरदारनि ऐं वॾनि वॾनि ढिंग खाननि जो जॾहिं अज़ाब थो थिए ग़रीब अवाम जे मथां उते तव्हांजो चैनल अॻियां अॻियां आहे नाज़रीन असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं जेको फ़नकार आहे अलादत ख़ासि कली उहो फ़नकार आहे जेको सिंध टीवी जा कहिड़ा बि प्रोग्राम हुजनि मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चाहे सकाफ़ती प्रोग्राम हुजनि चाहे वॉइस ऑफ सिंध जा प्रोग्राम हर मसइले में हर तरीक़े सां गॾु सिंध टीवी सां हमेशह हिन निभायो आहे हमेशह सिंध टीवी सां हीउ गॾु रहियो आहे अचो त हुन खां 10 सालगिरह जे हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं अलादत जो छा चवणु आहे अलादत सिंध टीवी जी 10 सालगिरह जे मौक़े ते तव्हां कीअं पिया ॾिसो सिंध टीवी जा प्रोग्राम सिंध टीवी जी रिपोर्टूं ख़ासि तौर ते तव्हांजे फ़नकारनि जा प्रोग्राम हुजनि वॉइस ऑफ सिंध जा प्रोग्राम हुजनि या झर झंग में जेके बि सिंधी माण्हुनि जा मसइला हुजनि मां नज़ीर अर्ज़ी आहे त अॼु मूंखे वॾी ख़ुशी आहे जो अवाम जे सथ में वेठा आहियूं सिंध टीवी जी 10 सालगिरह आहे तमामु ख़ुशी आहे ऐं सिंध टीवी उहो चैनल आहे वाहिद चैनल आहे जेको ग़रीबनि जे ॾुखनि में शरीक थिए थो ऐं ग़रीबनि जो आवाज़ु आहे ऐं आउं ईअं थो सम्झां त वाहिद इहो चैनल आहे जे फ़नकारनि खे बख़्तियां आहे ऐं ग़रीबनि जी हर दांह जी आवाज़ उथारियो आहे ऐं तमामु हिन जा एतिरा असां ते अहसान आहिनि इहो वाहिद चैनल आहे छो जो झरनि झंगनि में जेके मसइला था थियनि पहिरीं सिंध टीवी वारा पुॼनि था उन खां पोइ ॿिया था पुॼनि त मुंहिंजी नज़र में सिंध टीवी खे पूरे सथ खे मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी टीम जे तरफ़ां सलाम क़बूल हुजे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाइण था चाहियो हे साईं सिंध टीवी जी 10 सालगिरह ते अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे छो जो मूंखे काफ़ी अरसो थियो आहे सिंध टीवी वारनि सां साथ निभाईंदे ऐं आउं ईअं थो सम्झां जेके नज़ीर साहिबु तव्हांजी मूं ते महिरबानियूं आहिनि जेसि ताईं ज़िंदगी साथ ॾिनो त सिंध टीवी सां निभाईंदासीं सिंध टीवी जी सालगिरह जी ख़ुशी ते सिंध टीवी वारनि खे मुबारक था ॾियूं ऐं जेके सिंध टीवी वारा ॾिसनि था परस्तार उन्हनि खे मुबारक जो कलाम पेश कंदासीं
नाज़रीन, सिंध टीवी मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि सां गॾु वॉइस ऑफ सिंध जा जेके प्रोग्राम शुरू कया हुआ, इन में जेके लुकियल आवाज़ हुआ, जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि नंढा नंढा फ़नकार खोड़ सारा अहिड़ा जेके ॻाइण सां शौक़ु रखंदा हुआ, उन्हनि जो आवाज़ु लिकियलु जेको वॉइस ऑफ सिंध जहिड़ा प्रोग्राम करे उन्हनि खे हाईलाइट कयो। अॼु उहो सॼी सिंध सभु समेत जेके सॼे मुल्क में मशहूरु, उन हवाले सां बि ख़ुशबू लॻारी हुई, जेका वॉइस ऑफ सिंध में सभ खां पहिरीं हिसो वरितो। उन हवाले सां अचो त ख़ुशबू लॻारी सां ॻाल्हि ॿोल करियो, छा चवणनि जो। सिंध टीवी जी 10 सालगिरह आहे। सभिनी खां पहिरीं त आऊं तव्हांखे तो मुबारकबाद पेश करियां ऐं हिन खे तव्हां कीअं ॾिठो आहे? ख़ासि तौर ते तव्हां फ़नकारनि फ़न जी दुनिया में हलो पिया, मुख़्तलिफ़ जॻहनि ते प्रोग्राम पिया करियो, उन खां अलावा फ़नकारनि जा नंढा नंढा मसइला हुजनि, इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? सभ खां पहिरीं तव्हां सिंध टीवी वारनि खे ऐं सिंध टीवी जी पूरी टीम खे लख लख मुबारकूं ॾींदुसि ऐं ॿिया जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सभिनी खे लख लख मुबारकूं हुजनि जो असांजी सिंध टीवी 10 सालनि जो सफ़र मुकमल करे रही आहे। छो जो सिंधी मीडिया में पहिरीं ॻाल्हि इहा त आऊं इहो बि चवंदुसि त सिंधी मीडिया में पहिरियों भेरो सिंध टीवी हिकु अहिड़ो मुनफ़रद प्रोग्राम करे ॾेखारियो जेको ॿिए कंहिं बि चैनल न कयो हो। सिंध टीवी में पहिरियों भेरो वॉइस ऑफ सिंध प्रोग्राम जेको सिंध टीवी कयो, उहा बि उन्हनि जी कामयाबी हुई। ऐं असां इहो बि ॾिसूं था त मतिलबु सिंध टीवी हिकु सच जी बुनियाद रखी आहे। तव्हां ॾिसो त का बि अहिड़ी ख़बर असां खां न आहे लिकी, जेका बि इशू ईंदो आहे, जेकी बि ॻाल्हि हूंदी आहे, पहिरीं सिंध टीवी ते असां ॾिसंदा आहियूं। त हिननि जो इहो सफ़र रवां दवां आहे ऐं असांजूं दुआऊं हिननि सां गॾु आहिनि। अलाह कंदो हमेशह ईअं ई महकंदी रहंदी ऐं आबाद ऐं शाद रहंदी। हिन में कहिड़ो गीत था ॿुधाइणु चाहींदा? ऐं सिंध टीवी वारनि खे हिकिड़ो गीत आहे, उहो ॿुधायां थी। सिंधड़ीअ मुंहिंजी जीजल तो साना तो शाल निभाया, सिंधड़ीअ मुंहिंजी अमड़ तो साना तो शाल निभाया, ना तो शाल निभाया, ना तो शाल निभाया, अल झोलीअ चंड झुलाया, ओ मौला झोलीअ चंड झुलाया, सिंधड़ीअ मुंहिंजी जीजल तो साना तो शाल निभाया, सिंधड़ीअ मुंहिंजी अमड़ तो साना तो शाल निभाया, साहबतों में शाहबतों में तो में सब कुछ भाया, साहबतों में शाहबतों में तो में सब कुछ भाया, तुई जिया मिट्टी मंझ मिलाजे, तुई जिया मिट्टी, तुई जिया मिट्टी मंझ मिलाजे, भाग भलेरा भाया, सिंधड़ीअ मुंहिंजी जीजल तो साना तो शाल निभाया, पीर होवे या मीर होवे, भवे काला को जफकीर होवे, पीर होवे या मीर होवे, भवे काला को जफकीर होवे, जद अल्लाह थिवे राजी है प्यार नसीब दी बाजी, जद मौला थिवे राजी है प्यार नसीब दी बाजी, पीर होवे या मीर होवे, भवे काला को जफकीर होवे, पीर होवे या मीर होवे, भवे काला को जफकीर होवे, जद अल्लाह थिवे राजी है प्यार नसीब दी बाजी, जद मौला थिवे राजी है प्यार नसीब दी बाजी। और ने समवा नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं अॻूणो MNA ऐं पीपल्स पार्टी जेको डिवीज़न जो सदर पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी साहिबु सिंध टीवी जी जेका 10 सालगिरह आहे जंहिंजी तयारियुनि जे हवाले सां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो, हुनजो छा चवणु आहे? सर, सिंध टीवी जी 10 सालगिरह पहिरीं तारीख़ ते 10 सालगिरह उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां तव्हांखे सिंध टीवी जे 10 सालगिरह ते मुबारकबाद पेश कयां थो।
इन में को शक आहे त सिंध टीवी जीअं 10 सालनि जे अरसे में जेको तरक़ी कई आहे, ख़ासि तरह से सिंध जी आवाम खे शऊर ॾियणु, तालीम ॾियण में सिंध टीवी जो वॾो किरदारु आहे। जॾहिं आउं इस्लामाबाद हूंदो हुउसि तॾहिं सिंध टीवी जा टॉक शो में मूंखे सॾींदा हुआ, तव्हांजो अता राजड़ साहब, इहे राजधानी वग़ैरह में। ऐं हर वक़्तु इहो महसूसु थिए थो त सिंध टीवी जेके बि करंट इशूज़ आहिनि असांजे मुल्क जा, बल्कि सिंध जा ऐं बैन अवी सतह ते बि जेको आहे सो माण्हुनि खे उहे इशूज़ डिस्कस कनि था ऐं आवाम ताईं उहो शऊर पैदा करण जी कोशिशि कई अथनि ऐं कामयाबी थी अथनि। छो जो सिंध जो माण्हू असांजो इहो हर वक़्तु उमेद रखे थो। उर्दू जा चैनल भी काफ़ी अची विया आहिनि, पर मां ख़ासि तरह पंहिंजी ॿोली जे मसइले ते सिंध जो माण्हू बाशऊर चाहे थो त पंहिंजे ज़बान जे मार्फत उन ताईं ऐं तालीम पुॼे। ख़ासि तरह मूंखे ज़िक्र करिणो आहे असांजो जेको क्लासरूम प्रोग्राम आहे, असांजो अमर जलील साहब तमामु सुठो प्रोग्राम ॾिए थो, क्रिटिकल आहे, पंहिंजे सिंध जा इशूज़ खणे थो, लोकल इशूज़, बैन अवी ऐं उहे इशूज़ जेके तवारीख़ी हैसियत रखनि था। ऐं मूंखे तव्हांजे सॼे इंतिज़ामिया खे मुबारकबाद ॾियां थो ऐं मूंखे उमेदु आहे त सिंध टीवी ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदी ऐं पंहिंजे इदारे जी जेके ख़ासि तरह सां जेके महिनत कनि था, तव्हां न्यूज़ रिपोर्टर आहियो, हमेशह असां सां राब्तो रखो था ऐं उन्हनि जी बि पर गौर लहंदी ऐं मूंखे ख़ुशी आहे त असांजे पंहिंजे ॿोली में अहिड़ा इदारा क़ाइमु थिया आहिनि। सिंध टीवी जी मूंखे इहा ॻाल्हि कंदे ख़ुशी थिए थी त अफ़सोस जो मक़ाम आहे, मोहतरमा शहीद राणी जॾहिं शहीद थी त आउं सम्झां थो पहिरियों दफ़ा शहीद राणी जो लक़ब सिंध टीवी तां आयो ऐं माण्हुनि में इहो जेको लक़ब हाणे ज़बान ते अची वियो आहे, हूअं बि हाणे शहीदनि हमेशह ज़िंदा रहनि था, पर मोहतरमा बि तव्हांजे इदारे खे पसंदि कंदी हुई। हिते जॾहिं आई हुई जलसो करणु 18 डिसेंबर 2007 में, तॾहिं बि तव्हां काफ़ी सुठी कवरेज ॾिनी हुई। तंहिंजे करे सिंध टीवी जो पीपल्स पार्टी जी जेका इशूज़ आहिनि उन्हनि खे सही जॻह मिले थी ऐं इन सां गॾोगॾु जेके असांजा इशूज़ क्रिटिसाइज़ करण जहिड़ा उन्हनि ते सही क्रिटिसिज़म बि थिए थी। मां सभ खां पहिरीं त सिंध टीवी जी 10वीं सालगिरह जे मौक़े ते दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थी। सिंध टीवी जो नालो ई सिंध आहे, सिंध असांजी धरती बि आहे, सिंध असांजी माउ बि आहे, जंहिंजो नालो सिंध आहे त तव्हां छा था सम्झो। ऐं सिंध टीवी खे जस हुजे। मूंखे यादि आहे जॾहिं असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी हुई त मुंहिंजे ख़्याल में हिननि महीनो पूरो हुन शहीद राणी जे प्रोग्राम खे बाज़ाब्ता तरीक़े सां हर इवेंट मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे गम के बराबर तौर ते हिन शरीक रहा ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे जलसनि के मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी यादियुनि के बाक़ायदा हिननि पूरो चहलम ताईं हिननि उहो प्रोग्राम शुरू कयो। ऐं खे सलाम थी पेश कयां त हुन अज़ीम क़ाइद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जहिड़ी तरह हिननि गम में शिरकत कई त खेनि जस हुजनि। ऐं ॿियो त मां रुगो इहो शहीद राणी जे अलावा बि अगरि ॾिठो वञे तालीमी जे हवाले सां अगरि तालीमी ॾियारो बि मल्हायो वेंदो आहे। अगरि ॾिठो वञे त सिंध टोपी अजरक जे हवाले सां बि तमामु घणो सिंध जेको आहे पंहिंजो पाण खे मल्हायो आहे। अगरि सिंध जा जेके बि इशू आहिनि, ॿरंदड़ इशू आहिनि सिंध में, चाहे गैरत जे नाले सां हुजनि, चाहे जरगे जे हवाले सां हुजनि, चाहे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे हवाले सां हुजनि, चाहे ख़वातीन जो आलमी ॾींहुं छो न हुजे, पर सिंध टीवी पंहिंजो पाण खे हमेशह अॻियां रखियो आहे। ऐं सिंध टीवी जो त मां त चवां थी इहो असांजे लाइ ख़ुशि नसीबी आहे। हिन सिंध टीवी जे तमामु पंहिंजे जान खे जीअ खे जोखो ॾेई बि सच ऐं हक़ीक़त लिखी आहे ऐं सच ऐं हक़ीक़त बयानु कई आहे। हिन ॻाल्हि खां इनकार न आहे त मूंखे यादि आहे
जेको बि एजुकेशन जे हवाले सां हो या किथे बि अगरि को क्राइम थिए थो या मीरपुर ख़ासि में फ्लड आयो, मूंखे इहा बि ॻाल्हि न हिन मौक़े ते विसरणु खपे त जॾहिं मीरपुर ख़ासि में तारीख़ी फ्लड आयो त सिंध टीवी बाक़ाइदे पाणी जे अंदरि बि ऐं हुनजी कवरिंग कई ऐं हुनखे बाक़ाइदे हाईलाइट कयो ऐं जेका हक़ीक़त रियलिटी ग्राउंड रियलिटी हुई उनखे हुन बयानु कयो। सिंध टीवी खे आउं सलाम पेश कयां थी ऐं दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थी। वाक़ई सदाई अलाह करे आबाद रहे ऐं असांजी बि दुआ आहे कि अलाह साईं सिंध टीवी खे आबाद ऐं सदा क़ाइमु रखे। सिंध टीवी जंहिं तरीक़े सां सिंध जे इशूज़ खे खयो आहे निभायो आहे उन ते आउं सिंध टीवी खे सलाम करे सघां थो। अॼु सिंध टीवी पंहिंजी ॼमार जा 10 साल पूरा कया आहिनि। मूंखे यादि आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत जॾहिं थी हुई ऐं उन टाइम ते तक़रीबन सभिनी घरनि में उन राति चुल्ह कोन ॿरी हुई। असां मुख़्तलिफ़ चैनलनि खे घुमाए फिराए वरी बि असां सिंध टीवी ते पिया आयासीं जिते उन्हनि बेनज़ीर साहिबा जूं पुराणियूं यादूं वरजायूं पे ऐं मुंहिंजे ख़्याल में त हसन दर्स तॾहिं सिंध टीवी ते कमु कंदो हुयो ऐं उन्हनि जेको शहीद बेनज़ीर खे सिंध राणीअ जो लक़ब ॾिनो हुयो ऐं उन ते उन्हनि ॻाल्हायो पे। यकीन ॼाणो त उन ॾींहं खां वठी सिंध टीवी असांजे दिलनि में घर करे वई ऐं अॼु बि सिंध टीवी एतिरी मक़बूल आहे सिंध में, अंदरी सिंध में, ॿाराड़ी जे सिंध में, बल्कि हैदराबाद में मूंखे ख़ालिद चांडे ॿुधायो त जेको कासिमाबाद वाधू आहे ते जेके होटलूं आहिनि उन्हनि ते बि माण्हू वेही सिंध टीवी जा प्रोग्राम ॾिसंदा आहिनि ॾाढे शौक़ सां। इन करे जो सिंध टीवी सिंधी सकाफ़त सिंधी कल्चर खे उजागर कयो आहे, उभारियो आहे ऐं सिंध जा इशू जेके बि रहिया आहिनि, सिंध जा जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे खणण में सभ खां अॻु सिंध टीवी ई ॿियनि चैनलनि खां अॻु में मैदान मारे वेंदी आहे। मूंखे मदीने मां हिकिड़े दोस्त फीडबैक ॾिनो, तमामु वॾो माण्हू आहे जंहिं वटि शहीद भुट्टो साहिबु वेंदो हुयो। उन माण्हू मूंखे ॿुधायो त आउं सिंध टीवी जा तक़रीबन सभई हालात हाज़िरा जा प्रोग्राम रिकॉर्ड करे रखंदो आहियां ऐं उन हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाई त मूंखे सिंध टीवी तमामु घणो पसंदि ईंदी आहे। ऐं सिंधी चैनलनि में सिर्फ़ु सिंध टीवी जा ई प्रोग्राम ॾिसंदो आहियां। ठीक आहे, पोइ रिलायबल ऐं इहो मक़सदु कोन्हे तव्हां हिकिड़ो ठीकु आहे असांजो जोड़े थी कोन्हे ऑफिस तरीक़े सां आयो आहे उन तरीक़े सां आयो पर जेकॾहिं असांजो जेकॾहिं तव्हांखे असांते ऑब्जेक्शन्स आहिनि एतिराज़ात आहिनि ॻाल्हि ॻाल्हि लथी वञे। नाज़रीन, हिते मीरपुर ख़ासि डिवीज़न जे अंदरि मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां हितां जे माण्हुनि जा वीचार ॿुधा हूंदा, हितां जे माण्हुनि जा तव्हां इहे इशू ॾिठा हूंदा, चाहे थर जे ॾुकार वारो इलाइक़ा हुजनि या चाहे सांगड़ जा रोड रस्ता तबाह हुजनि या उमरकोट में जेके माण्हुनि सां थींदड़ ज़्यादतियूं हुजनि या मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि वधंदड़ बदअमनी जे या पुलिस पारां जेके ज़्यादतियूं हुजनि उन्हनि पारां जेको मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेके सिंध टीवी पारां जेके प्रोग्राम हाईलाइट कया आहिनि उन्हनि इशूनि खे खयो अथनि, चाहे विजंती वारो मामिलो हुजे चाहे नाबड़ो वारो मामिलो हुजे। सभ खां पहिरीं सभ खां अॻु सिंध टीवी उहे जेके शयूं रिपोर्ट कयूं आहिनि जंहिंजे करे उन्हनि खे नोटिस बि थिया आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जवाबदारनि खे या उन ॾोहारियुनि माण्हुनि खे या उन्हनि खे सज़ा मिली आहे, चाहे किथे करप्शन जा मसइला हुजनि उन्हनि खे सभ खां पहिरीं सिंध टीवी हाईलाइट कयो आहे। त तव्हां अॼु हिननि सभिनी माण्हुनि जा वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो बि इहो चवणु आहे त असीं सिंध टीवी खे मुबारकबाद था पेश करियूं जंहिं सभ खां पहिरीं रिपोर्टिंग कई ऐं सभ खां पहिरीं हितां आवाम जो आवाज़ु पहुचायो। असांजी अञा बि दुआ आहे सिंध टीवी 10 सालनि में जेका हेॾी वॾी तरक़ी कई अला कंदो, हिन खां वधीक जेका वधीक तरक़ी कंदी ऐं आख़िर में वरी बि आउं सिंध टीवी जे ॾिसंदड़नि खे सिंध टीवी में जेके डेस्क खां करे शिफ्ट इंचार्ज खां करे न्यूज़ डायरेक्टर ताईं जेके कमु कंदा हुजनि, ख़ासि तरह ते जेको वॾियूं कोशिशूं शोएब कुरैशी या सबिन मेमण या तस्वीर संदेलो समेत जेके बि जेके सिंध टीवी में कमु कंदड़ आहिनि असां वरी बि उन्हनि खे मुबारकबाद था ॾियूं ऐं सॼी सिंध जे ब्यूरो चीफनि खे नंढी खां वॾी स्टेशन जे रिपोर्टरनि खे अॼु सिंध टीवी जी 10 सालगिरह ते असीं मुबारकबाद पेश था करियूं। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मीरपुर ख़ासि।